अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया प्रोग्राम साण करे आऊं जी ख़िदमत में हाज़ुर हबीब लगारी। 14 जुलाई आचर जे ॾींहुं ख़बरुनि जी दुनिया में सभ खां पहिरियां नज़र विझंदासूं ख़ासि ख़बरुनि ते। बरतानवी अख़बार दावा कई आहे त शहबाज़ जे ख़ानदान बरतानवी इमदाद चोरी कई। गढ़ी खैरो भरिसां अहलकार ज़ाल खे क़त्ल करे छॾियो। चेल्हार भरिसां निगरी खे इज्तमाही लॼालूट जो निशानो बणाए वीडियो ठाहिण वारो वाक़ियो, पुलिस टिन्ही जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। मिठी में मुज़ाहिरो। मिठियाणी भरिसां घर ते मुबैना हमले में अगवा थियल नारी जो पतो न पियो, पुलिस ख़ामोश, वारिस परेशान। करतारपुर राहदारी मनसूबो पाकिस्तान ऐं भारत विच में मुआहदे जे 80% नुक़्तनि ते इतफ़ाक़। इस्लाम कोट भरिसां नारी खूह में टिपो ॾेई ख़ुदकशी करे छॾी। हैदराबाद में मासूम रुख़साना खे लॼालूट जो निशानो बणाइण बैदि क़त्ल कंदड़ जवाबदार उस्मान बंगाली जो 1 ॾींहं जो राहदारी रिमांड वरितो वियो। लाड़काणे में पुराणे सगावती तकरार तां नौजवान गोलियूं हणी क़त्ल। जोही में ज़रई ऐं पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। बाडा खे तालुक़े जो दर्जो ॾियारण लाइ रैली। लालू रायक भरिसां सगावती तकरार तां औरत क़त्ल, संस पुट मरणीग। शहदादकोट भरिसां मामूली ॻाल्हि तां सोट हथां सोट क़त्ल। जाम शोरे में पीअण जे पाणी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो, सख़्त नारेबाज़ी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिलेक्टेड हुकूमत खे घर मोकिलींदासीं। महांगाई ऐं बजट ख़िलाफ़ सखर खां पीपी चेयरमैन जी अॻुवाणी में निकितल रैली जो मुख़्तलिफ़ हंधनि ते शानदार इस्तक़बाल कयो वियो। ख़िताब कंदे बिलावल भुट्टो चयो त माण्हू मानी लाइ परेशान आहिनि। महांगाई 100% वधी वई आहे। हुन चयो त घोटकी में इलेक्शन थींदी, सिलेक्शन न थींदी, धांधली जी कोशिश कई पई वञे। आलमी ट्रिब्यूनल रेकॉर्डिक केस में पाकिस्तान ते $6 अरब ॾंड मढ़ी छॾियो। इंटरनेशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्वेस्टमेंट डिस्प्यूट्स पाकिस्तान ते $4 अरब 10 करोड़ ॾंड विधो। पाकिस्तान जी सुप्रीम कोर्ट तरफ़ां मुआहिदो रद्द करण जो सबबु नामुनासिब आहे। आलमी ट्रिब्यूनल जा रिमार्क्स। ॿिनि ॿारड़नि जे क़त्ल केस में पुलिस जी ग़फ़लत साम्हूं अची वई। हैदराबाद में क़त्ल थियल भाउ भेण वारे वाक़े में पुलिस ग़फ़लत जो मुज़ाहिरो कयो। इंसानी हक़नि वारे खाते जी वज़ीर शीरीन मज़ारी पिणु इंसानी हक़नि जूं धॼियूं उॾाईंदड़ इफ़्तिख़ार लुंड जी हिमायत में अची वई आहे। हुन चयो आहे त इफ़्तिख़ार लुंड पाण खे इल्ज़ामनि खां आजो कराए चुको आहे, जॾहिं त खेसि पीपी वारा बदनाम करे रहिया आहिनि। मिठियाणी भरिसां हथियारबंद नारी खे अगवा करे विया। ॻोठ हबीब भट्टी में गुज़िरियल राति 10 हथियारबंद ॻोठाणे फयाज़ पंवर जे घर ते मुबैना तौरु हमिलो कयो, जंहिंमें जवाबदार संस घरवारी सीमा पंवर खे अगवा करे खणी विया। इस्लाम कोट भरिसां नारी खूह में टिपो ॾेई ख़ुदकशी करे छॾी। ॻोठ जीअंदो दर्स में 14 वरनि जी नारी लक्ष्मीअ धीअ फोटो मेघवाड़ खूह में टिपो ॾेई ज़िंदगी जो अंत आंदो। इतला ते वारस ऐं पुलिस पहुती नारी जो लाश खूह मां कढी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। नारी जे वारसनि जो चवणु हो त नारी जो ज़हनी तवाज़न ठीकु न हो। हैदराबाद में मासूम रुख़साना खे लॼालूट जो निशानो बणाईंदड़ उस्मान बंगाली जो 1 ॾींहं जो राहदारी रिमांड वरितो वियो आहे।
सखी पीर थाणे जी पुलिस निगरी रुखसाना सियाल खे वहश जो निशानो बणाइण बाद क़त्ल कंदड़ जवाबदार उस्मान बगाली खे सिविल जज एंड जुडिशनल मजिस्ट्रेट नंबर 2 जी अदालत में पेश कयो। लाड़काणे में संगावती तकरार तां नौजवान तालिब वल्द महरम सरगाणी ते 2 मोटरसाइकिलनि ते सवार हथियार बंदनि हमलो करे खेसि क़त्ल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार फ़रार थी विया, जंहिंखे अलाह रखे उनखे केरु चखे। हैदराबाद में हलंदड़ ट्रेन तां पेर तिरकण सबबि औरत ऐं संसु मासूम पुट मुजज़ाणे नमूने बची विया। बलोच बिरादरी सां वास्तो रखंदड़ हिकु औरत हैदराबाद में माइटनि खे छॾण बाद वापसि हब वञी रही हुई। हैदराबाद रेलवे स्टेशन वटि हलंदड़ ट्रेन तां पेर तिरकण सबबि औरत ऐं संसु मासूम पुट ट्रैक ते किरी पिया। डहरकी भरिसां ट्रैक्टर ट्राली जी टक्कर में औरत मारवी शर ऐं करीम बख़्श शर सख़्तु ज़ख़्मी थी पिया। जोही में ज़रई ऐं पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ शहरी सरापा एहतिजाज बणियल आहिनि। मशहूर शाइर ख़लील आरिफ सूमरो, कुर्बान खोखर, अमीन विघियो ऐं ॿिनि जी अॻवाणी में मखदूम बिलावल पार्क खां मुख़्तियार कार ऑफिस ताईं एहतिजाजी रैली कढी वई। हुननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द पीअण जो पाणी फ़राहम कयो वञे। लालू रैंक भरिसां संगावती तकरार तां औरत क़त्ल थी वई, संसु पुट ज़ख़्मी थी पियो। ॻोठ मोर बडाणी में हथियार बंदनि फायरिंग करे 50 सालनि जी औरत बदला ख़ातून खे ऐं संसु पुट राजा बटाणी खे गोलियूं हयूं वियूं, जॾहिं त औरत इस्पताल में फ़ौत थी वई। संसु पुट जो इलाज हलंदड़ आहे। शहदाद कोट भरिसां मामूली ॻाल्हि तां सोट क़त्ल थी वियो। ॻोठ दरियाखान मस्तोई में ताड़ में वेठल जवाबदार ताज मोहम्मद बबूर फायरिंग करे 30 वरनि जे सोट अरबेलो बबर खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। जामशोरे में पाणी कोहट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जॾहिं त एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त पाणी ॾिनो वञे, जॾहिं त एहतिजाज जी अॻवाणी सागर जुमन, अशरफ शोरो, आसिफ भलाई ऐं ॿिया करे रहिया हुआ। हैदराबाद में नामियारे कहाणीकार नसीम खरल खे भेटा पेश करण लाइ बज़्म रूह रिहाण तरफ़ां अदबी मेड़ाको मुनक़िद कयो वियो, जंहिंजी सदारत नामियारे लेखक ऐं बरख कहाणीकार हमीद सिंधी कई, जॾहिं त ख़ासि महिमान काज़ी ख़ादम हुआ। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे नामियारे शाइर वाहिद कांधड़ो, इदरीस जतोई, पारस हमीद, तुराब अली तुराब, मौलाबख्श मोहबती चयो त नसीम खरल जूं कहाणियूं समाजी मसइलनि जी अकासी कनि थियूं। काफ़र कहाणी, तोड़े चोटी दर कहाणियूं लाज़वाल कहाणियूं आहिनि, जॾहिं त उन मौक़े ते ॻाल्हाईंदे नामियारे लेखक हमीद सिंधी जो चवणु हो त नसीम खरल न सिर्फ़ सुठो कहाणीकार हो, पर हूअ आला पाए जी शख़्सियत जो मालिक पिणु हो। हुन जी सिंध जे ॿरंदड़ मसइलनि ते नज़र हूंदी हुई ऐं जॾहिं बि हुन का कहाणी लिखी त उहा शाहकार कहाणी हूंदी हुई। हुन वधीक चयो त नसीम खरल जा जहिड़ा कहाणीकार वरियनि में पैदा थींदा आहिनि। क्लासिकल वॾेरे तौरु पंहिंजी मुनफ़रिद सुञाणप रखंदड़ अॻूणे सेनेटर शाहनवाज़ जुणेजो जी 14हीं वरसी मल्हाई पई वञे, जॾहिं त सिंध जे क्लासिकल वॾेरे ऐं मुल्क अंदरि फ़ैसिलनि जे अमीन तौरु सुञाणप रखंदड़ अॻूणे सेनेटर मरहूम शाहनवाज़ ख़ान जुणेजो जी वरसी संसु ॻोठ संजर जुणेजो में टंडो आदम भरिसां मल्हाई पई वञे, जॾहिं त तक़रीब में MNA रोशनदीन जुणेजो, मोहम्मद ख़ान जुणेजो, शाहजहान जुणेजो ऐं ॿिया आख़िरी आरामगाह ते गुलनि जी चादर चाढ़ींदा ऐं खेसि भेटा पेश कई वेंदी। हैदराबाद प्रेस क्लब पारां हैदराबाद जाए नामियारे साफ़ी इदरीस बख़्तियार जी यादि में ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो।
मेड़ाके खे ख़िताब कंदे इदरीस बख़्तियार जे वेझे दोस्त प्रोफेसर अनवर अहमद ज़ई चयो त इदरीस बख़्तियार हिकु आदर्शी सहाफ़ी हो। इदरीस खे असां खां सहाफ़त जी सनत खसे वरितो आहे। सीनियर सहाफ़ी सुहेल सांघी चयो त इदरीस बख़्तियार ऐं आऊं अलॻि अलॻि नज़रिए जा हुआसीं, पर उन बावजूदि नज़रिया असांजे विच में कॾहिं बि रुकावट न बणिया। इदरीस बख़्तियार ज़िंदा दिल माण्हू हो। सीनियर सहाफ़ी रफ़ीक़ शेख तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त इदरीस बख़्तियार ज़िंदगी जा 50 साल सहाफ़त खे ॾिना। नसीर अहमद सलीमी चयो त इदरीस बख़्तियार इल्म दोस्त ऐं नज़रियाती माण्हू हो। इदरीस बख़्तियार जे नंढे भाउ इब्रार बख़्तियार चयो त इदरीस बख़्तियार बिना कंहिं रंग नस्ल जे फ़र्क़ जे पंहिंजा सहाफ़ती फ़र्ज़ अदा कया। महागाई ऐं बेरोज़गारी ख़िलाफ़ STP पारां एहतिजाज जो सिलसिलो हलंदड़ आहे। बदीन में पिणु STP पारां मेहराण चौक खां मरकज़ी अॻुवान शाहनवाज़ सियाल, असलम महदो, मुमताज़ जत, ग़ुलाम कादर मुरादाणी, यूसुफ लाखाटियो, असलम जाट ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। अॻुवाननि चयो त IMF खां कर्ज़ मिलण जे आसिरे में उन जा ॻरा शर्त मञण सबबि मुल्क में आम वाहिपे जे शयुनि जे अघनि में ॻाटे टोड़ इज़ाफ़ो थियो आहे। हुननि मुतालबो कयो त मुल्क मां ॻाटे टोड़ महागाई ख़तमु कई वञे। चक भरिसां ॻोठ मज़ार जो ॿाहिरां वॾेरे जे चौकीदार हथां धनार अॻुवा 2 कलाकनि ताईं तशदुद करे हथ पेर ॿधे खेसि बचाव बंद ते उछलायो वियो। ॻोठ मज़ार जो ॿाहिरां बचा बंद हेठां आराई वारी गोदी में धनार मंज़ूर सुमरो माल चारे रहियो हो त अॻूणे ज़िले नाज़िम वॾेरे आरिफ़ ख़ान महर जे चौकीदारनि धनार खे माल चारण तां रोकियो। धनार मज़ाहिमत कई त जंहिं ते चौकीदारनि धनार खे अगवा करे माल समेत बचा बंद ते मौजूदु कोर्ट में बंदि करे छॾियो। 2 कलाकनि खां पोइ इतला बाद बिरादरी जा केतिरा ई माण्हू हथियार बंदि थी वाक़े वारे हंध ते पहुता। जंहिं बाद धनार खे हथ पेर ॿधी उछलायो वियो। बदीन ज़िले में पाणी जी खोट बरक़रार आहे, जॾहिं त इलाइक़े वासी पिणु सरापा एहतिजाज बणियल आहिनि। बदीन बचायो कमेटी जे सॾ ते तलहार में सवें आबादगारनि नटहण उस में हैदराबाद बदीन रोड ते 5 कलाक एहतिजाजी धरणो हयो। एहतिजाजी धरणे जी अॻुवाणी कंदड़ मीर नूर अहमद टालपुर, अज़ीज़ डेरो, ख़ुदा ॾिनो शाह, ख़लील भुरगड़ी, एजाज़ अहमदाणी, मीर मोहम्मद परिहाड़ ऐं ॿियनि चयो त फुलेली कैनाल ते इरिगेशन इख़्तियारनि सीडा जी मिली भगत सां 2 धिका क़ाइमु करे पाणी खे रोकियो वियो आहे। अकरम वाह मां फील्ड कैनाल कढे उहो पाणी सखर बैराज खे ॾे। बदीन ज़िले जी 15 लख एकड़ ज़मीन खे हथ वठी बंजर बणायो पियो वञे। कोटड़ी पुलिस ॿारनि खे वरगलाए अगवा करण बाद लाहौर खणी वञी मुबैना तौरु संदन गुर्दा विकिरो करण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयल 2 जवाबदारनि सिकंदर खरल ऐं मुश्ताक भट्टी जी गिरफ़्तारी ज़ाहिर कंदे दावा कई आहे त 2 जवाबदारनि जो वास्तो ॿारनि खे अगवा बाद लाहौर खणी वञी गुर्दा विकिरो करण वारे बैनुल सूबाई गिरोह सां आहे। मीरवा गुरचाणी भरिसां ॻोठ सुखियो ख़ासखेली में नामालूम जवाबदार 25 सालनि जे महबूब अली ख़ासखेली खे छुरी सां कुही क़तल करे फ़रार थी विया। पुलिस घोट समेत 3 भाइरनि खे गिरफ़्तार करे वरितो। इन सिलसिले में मक़तूल जे पीउ हयात ख़ासखेली ॿुधायो त अनवर मुंहिंजे पुट खे अॻु में बि हमिलो करे ज़ख़्मी कयो हो। असीं सुतल हुआसीं त पुट जे दाहुनि ते उथियासीं त अनवर मुंहिंजे पुट ते छुरियुनि जा वार करे रहियो हो। असांखे ॾिसी फ़रार थी वियो। पुलिस मूजिबि नौजवान खे भाॼी वढींदड़ छुरी सां क़तल कयो वियो आहे। असां 3 भाइरनि अनवर ख़ासखेली, मुनवर ख़ासखेली ऐं ख़ादम खे गिरफ़्तार करे उन्हनि खां पुछा ॻाछा शुरू करे छॾी आहे।
इस्लामाबाद जे ऐवाननि में वेही पाणी जी मुनसिफ़ाणी विर्छ NFC एवार्ड ऐं सूबाई ख़ुदि मुख़्तियारी समेत ॿियनि अहम मसइलनि ते सिंध जो केस विढ़ंदड़ बासलाहियत ऐं बहादुर सहाफ़ी अता राजड़ जे विछोड़े ते संसद वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे। गिदू नाको हुसैनाबाद हैदराबाद वारे संस अबाणे घर ते टीझो थी गुज़रियो, जंहिं दौरान सीनियर सहाफ़ी अता राजड़ जे रूह खे ईसाले सवाब पहुचाइण लाइ क़ुरान ख़ानी कराई वई। ख़ैरात जी मानी पिणु तक़सीम कई वई। टीझे जे मौक़े ते सीनियर सहाफ़ी मोहम्मद याकूब सुमरो, दोदो चांडियो, जावेद काज़ी, डॉक्टर सिकंदर शोरो, रोशन बुरड़ो, अमीर अली थेबो, नफ़ीस अहमद नाशाद, अली अकबर हिंगोरजो, अमीन अरबाब, मौलाना ताज मोहम्मद नायो, आज़म जहांगीरी, मुफ्ती हाफ़िज़ वली मोहम्मद लेगारी, सखर लाशारी, निज़ाम शेख, लियाकत पंवर, असगर मलाणो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते सीनियर सहाफ़ी अता राजड़ खे भेटा पेश कंदे चयो वियो त अता राजड़ बहादुर ऐं बासलाहियत सहाफ़ी हो, जंहिं इस्लामाबाद जे ऐवाननि में वेही सिंध जे अहम मसइलनि ते आवाज़ उथारियो। काज़ी अहमद में पेनू फ़क़ीरनि पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते फ़क़ीर रमज़ान कलहड़ो, मुख़्तियार कलहड़ो, रांझन कलहड़ो ऐं ॿियनि दायो त काज़ी अहमद पुलिस असांजे ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे। असांजा वॾा पिनी पिनी मरी विया, असां केॾांहुं वेंदासीं? काल्ह खां असांजा बचा बुख ते आहिनि, पिनी खाऊं था पर कंहिंखां फुर या धाड़ो नथा हणूं जो पुलिस असां सां एतिरो ज़ुल्म कयो आहे। कराची में नर्सनि जो एहतिजाज जारी आहे। 10 ॾींहं बि नर्सनि एहतिजाज जारी रखियो। कराची प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कंदड़नि चयो त जेकॾहिं असांजा मुतालबा न मञिया विया त इस्पतालनि जी वार्डनि, एमरजेंसी ऐं इंतिहाई परगोर वारे शोबे में बि कमु बंदि करे छॾींदासीं। GDA अलायंस जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त सिंध हुकूमत खे घोटकी इलेक्शन में मुदाख़लत खां रोकियो वञे ऐं अवाम खे पंहिंजी शफ़ाफ़ ऐं आज़ादाणी राय जो हक़ ॾिनो वञे। पीपल्स पार्टी पंहिंजी तारीख़ जी बदतरीन सियासी ऐं तनज़ीमी बहरान मां गुज़रण सबबि हाणे उन हद ताईं पहुती आहे जो सॼी सूबाई मशीनरी बशमूल वज़ीर आला ऐं बिलावल ज़रदारी 18 जुलाई जी इलेक्शन में दाख़िली कराइण लाइ घोटकी पहुतल आहिनि। अयाज़ लतीफ़ पलीजो चयो त सभिनी खे ख़बर आहे त घोटकी में PP उमेदवार ते क्रिमिनल केस हुआ। हुन वटि वज़ीर आला जी महिरबानी सां 2000 एकड़ ज़रई ज़मीन हुई, जंहिंजो को ज़िक्र न आहे। तालिक़े मुख़्तियारकार समूरे रिकॉर्ड समेत वज़ीर आला जी हिदायत ते गुम थी वियो आहे ऐं गुज़िरियल इलेक्शन में नाअहल करार ॾिनल PP उमेदवार हिन इलेक्शन में दर्जने वज़ीरनि ऐं वज़ीर आला जी मुआवनत सां इलेक्शन कमीशन जी सभिनी ज़ाब्ता इख़लाक़ खे नज़रअंदाज़ ऐं पामाल करे परे परे प्री पोल रिगिंग में मुलविस आहे। ऐं हाणे प्रोग्राम में पेश कंदासूं हाइड पार्क मां हिकिड़ो ख़त। इहो ख़त लिखियो आहे फ़हद आज़ाद कराची मां, जंहिंजो उनवान आहे वण पोखे माहौलियाती बिगाड़ ते ज़ाब्तो आणियो। कार्बन डाइऑक्साइड जे इज़ाफ़े सबबि माहौलियाती बिगाड़ पैदा थी रहियो आहे। उन सबब जे करे अनेक बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। वधंदड़ कार्बन डाइऑक्साइड खे रोकण लाइ वण ऐं ॿूटा जझे तइदाद में पोखणु घुरिजनि। उन सां तमामु घणी ऑक्सीजन पैदा थींदी, जॾहिं त ऑक्सीजन जे घणे मिक़दार सबबि कार्बन डाइऑक्साइड ते कंट्रोल थींदो ऐं गर्मी जी शिदत खे बि क़ाबू में आणे सघिबो। मौजूदा वक़्तु गर्मी पद में वाध जो हिकु सबबु वणनि जी वॾे तइदाद में वाढी पिणु आहे। दरअसल जेतिरे तइदाद में वण कपिया वञनि था, ओतिरे तइदाद में ॿीहर पोखिया नथा वञनि। इहो ई सबबु आहे जो हिते ॿेलनि जो बाक़ी मामूली तइदाद वञी बचियो आहे। जेकॾहिं असां पंहिंजे पाण खे बीमारियुनि ऐं गर्मी खां बचाइणु चाहियूं था त चौधारी तमामु घणा वण पोखे उन्हनि जी सार संभाल लहूं, छाकाणि जो वणनि जे वॾे तइदाद जी पोखी सां माहौल खे तवाज़न में आणण समेत बीमारियुनि ते पिणु ज़ाब्तो ईंदो।
हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था एडिटोरियल। अॼोको एडिटोरियल असां खयो आहे सिंध एक्सप्रेस मां। शाहपुर चाकर सांगड़ रोड ते थियल हादसे बाबति लिखियल हिन एडिटोरियल जो उनवान आहे रोड हादसनि जो ज़िम्मेवार केरु आहे। शाहपुर सांगड़ रोड ते ॻोठ शरफुद्दीन बुगटी वटि मुसाफ़िर बस ऐं चिंगची रक्षा में ज़ोरदार टकर जे नतीजे में खॾड़ो खां शाहपुर चाकर वेंदड़ चिंगची रक्षा में सवार हिकु ख़ानदान जे औरतनि ॿारनि समेत 10 ॼणा फ़ौत थी विया, जॾहिं त 24 मुसाफ़िर शदीद ज़ख़्मी थी पिया। ही को पहिरियों हादसो नाहे। अहिड़ा हादसा हाणे मामूल जो हिसो बणिजी चुका आहिनि। रुॻो गुज़िरियल महीने ते नज़र फेराए बि त अहिड़ा केतिरा ई रोड हादसा मिलंदा जिन में दर्जने इंसानी ज़िंदगियूं ज़ाया थी वियूं, पर ख़बर नाहे छो हुक्मराननि जे करण ते का जूं बि नथी चुरे। उन मां त इहो ई ज़ाहिर थिए थो त हुक्मरान लाइ आम माण्हू जी ज़िंदगी का माना नथी रखे। जेकॾहिं का माना रखंदी हुजे त पोइ ईअं माण्हू मरंदा हुजनि ऐं हुकूमत कुझु बि न करे। हुकूमत सिंध में तरक़ी जूं त वॾियूं दावाऊं कंदी रहे थी, पर रुॻो रोड हादसनि खे मुंहुं ॾियण लाइ बि अहिड़ो कुझु न करे सघी आहे जंहिंसां उन्हनि हादसनि खे रोकण में का मदद मिली सघे। अक्सर रोड हादसा सिंगल रोड हुअण जो बि नतीजो आहिनि। सिंध हुकूमत अञा ताईं इंडस हाईवे ते डबल रोड न ठाराए सघी आहे। इंडस वे ते पेश ईंदड़ हादसनि जो सबबु बि सिंगल रोड जो हुजणु आहे। हाणे खणी रोड जो कमु हले थो, पर उहो बि ॼण हिकु लिहाज़ खां रोलड़े जो शिकार आहे, छाकाणि त कंहिं टुकड़े ते कमु थिए पियो त वरी किथे न पियो थिए। एतिरो अरसो गुज़रण बावजूदि उहो रोड मुकमिल न थी सघियो आहे। उन मां बि हुक्मराननि जी अवाम सां हमदर्दी जो पतो पवे थो। छा इहा सिंध जे अवाम खां लातालुकी नाहे? छा इहा सिंध जे हुक्मरान जी गफ़लत नाहे त इंडस हाईवे जो उहो हिसो केतिरियूं इंसानी जानियूं ॻणकाए चुको आहे, पर हुकूमत पंहिंजो किरदारु अदा कंदे नज़र न पई अचे। पोइ उहो कीअं मञिजे त माण्हू रोड हादसनि जो शिकार थियनि था। माण्हू त असल में हुक्मरान जी लापरवाही जो शिकार थी पंहिंजूं ज़िंदगियूं विञाइनि था। तंहिं करे हादसनि में माण्हुनि जे फ़ौत थियण जा असल ज़िम्मेवार उहे हुक्मरान ई आहिनि जेके रोड जहिड़ी बुनियादी सहूलियत खे बि फ़राहम करण लाइ तयारु न आहिनि। असां बारहा इहो चवंदा रहिया आहियूं त मुल्क में हर मसइले जी पाड़ कानून जी हुक्मरानी न हुअण वारे अमल में मौजूदु आहे। बिल्कुलु अहिड़ी तरह रोड हादसा बि लाॻापियल खाते जी नाअहली जे करे पेश अचनि था। ख़ासि करे ट्रैफ़िक कानून जी पासदारी न थियण जे करे बि हादसा पेश अचनि था। ट्रैफ़िक पुलिस एहलकार जेके उन ॻाल्हि जा पाबंद आहिनि त हू ट्रैफ़िक जे निज़ाम में तिर जेतिरी गफ़लत जो बि सदेबाब कनि, पर उहे ई ट्रैफ़िक कानून खे टोड़ींदड़ माण्हुनि खां ॾोकड़ वठनि था। मजमूई तौरु ट्रैफ़िक जे कानून ते अमल दरामद न थियण करे रोड हादसा पेश अचनि था, पर उन जा के ॿिया बि सबब आहिनि जिन में ट्रैफ़िक जे निज़ाम जो मुदे ख़ारिज हुअण बि आहे। सॼी दुनिया में ट्रैफ़िक जे निज़ाम खे जदीद दौर जे घुर्जनि पटांदड़ तरतीब ॾिनो वियो आहे, पर हिते तक़रीबन उहो ई ट्रैफ़िक निज़ाम हली रहियो आहे जेको विरहा अॻु हो। जेकॾहिं हुन मुदे ख़ारिज ट्रैफ़िक जे निज़ाम ते बि अमल थिए त हूं त हादसा घटिजी पवनि, पर अमल केरु कराए? रोड हादसनि जे ॼाणायल कारणनि मंझां के ॿिया कारण बि आहिनि जिन में ड्राइवर जो नशे जी हालत में हुजण ऐं ओवरटेक करण जहिड़ा अमल बि शामिल आहिनि। उहो ई सबबु आहे जो जॾहिं बि माण्हू सफ़र ते निकिरंदा आहिनि त संदन पंहिंजी मंज़िल ते पहुचण ताईं संदन साह मुठ में हूंदो आहे त शल ख़ैर ख़ूबी सां मंज़िल ते रसूं। असां सम्झूं था त सॼी सिंध में ट्रैफ़िक जे निज़ाम ते ख़ासि ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। सिंध हुकूमत जी इहा ज़िम्मेवारी आहे त हू अहिड़नि वाक़िअनि जी रोकथाम जे लाइ अमली तौरु क़दम खणे। सिंधी कहाणी में पंहिंजी निराली हैसियत रखंदड़ नसीम अहमद खरल जी अॼु वरसी मल्हाई पई वञे। नसीम खरल सिंधी अदब में अहम सुञाणप रखे थो। अदबी हलकनि में खेसि अफ़साने जो बेताज बादशाह ऐं इमाम बि चयो वञे थो। संदसि लिखियल केतिरियूं कहाणियूं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में तर्जुमो थी चुकियूं आहिनि। नसीम खरल 29 जून 1939 ते ख़ैरपुर जे ॻोठ हाजी अब्दुल करीम खरल में पैदा थियो। संदसि ॻोठ खे खरलाबाद बि चयो वेंदो हो।
नसीम खरल जे वॾड़नि जो वास्तो पंजाब जे इलाइक़े गोगेरा सां हो, जेको झंग कमालिया ऐं साहिवाल जे कुझु हिसनि ते ॿधल हो। संस कबीले जो सरदार शहीद अहमद ख़ान खरल हो, जंहिं 1857 में अंग्रेज़नि ख़िलाफ़ जंग में हिसो बि वरितो हो। राणा रंजीत जी वफ़ात खां पोइ सिखनि जो जॾहिं ज़वाल शुरू थियो त अंग्रेज़नि पंजाब तरफ़ वधणु शुरू कयो। इहा 1839 जी ॻाल्हि आहे। अंग्रेज़नि ज़मीननि ते कब्ज़ो करणु शुरू कयो ऐं ज़मींदारनि खां टैक्स घुरणु शुरू कयो त शहीद अहमद ख़ान खरल अंग्रेज़नि खे टैक्स ॾियण खां इनकार कयो, जंहिंखां पोइ अंग्रेज़नि शहीद अहमद खरल में जंग हलंदी पई आई। जॾहिं त शहीद अहमद ख़ान खरल खे सरफराज़ खरल अंग्रेज़नि खे ॿुधाए शहीद करायो हो। अहमद ख़ान खरल जी शहादत खां पोइ जॾहिं खरल कबीले जा माण्हू जॾहिं कमज़ोर थिया त हुननि लॾ पलाण शुरू कई। पहिरियों भेरो खरल कबीले जा माण्हू 1912 में सिंध जे ख़ैरपुर वारे इलाइक़े में अची आबाद थिया, जंहिंखां पोइ 1924 खां 1932 ताईं खरल कबीले जा माण्हू सिंध में आबाद थींदा रहिया। केतिरा ई खरल पाण खे पंजाबी सॾराईंदा रहिया। हुननि पंजाबी तहज़ीब जो असरु क़ाइमु रखियो, पर नसीम खरल जे ख़ानदान जॾहिं बलूचिस्तान खां थी फुलू बंद वारे इलाइक़े में अची पंहिंजा आशियाना अॾिया त हुननि सिंध जी ज़ुबान ऐं सक़ाफ़त खे तस्लीम कयो। नसीम खरल जो वालिद अब्दुल करीम खरल हिकु तालीम याफ़्ता इंसान हो। हूअ ख़ैरपुर स्टेट जे मीरनि जे दरबार में आला उहिदे ते रहियो। मीरनि खेसि सराय जो लक़ब पिणु ॾिनो। हूअ ज़िमीदारी बि कंदो हो, उन सां गॾु फ़ारसी में शाइरी बि कंदो हो। ख़ैरपुर उन वक़्तु स्टेट जो दर्जो रखंदी हुई, जंहिंखे सखर ऐं भरपासे जा ॿिया शहर लॻंदा हुआ, पर सखर अंग्रेज़नि जे कब्ज़े में हो। उन ज़माने में ख़ैरपुर रियासत वटि ॿेला बि हुआ। हुक्मराननि ऐलान कयो जेको बि पंहिंजूं ज़मीनूं आबाद कंदो उनखे महिनत जे सिले में इनाम ॾींदासूं। नसीम जो वालिद महिनती शख़्स हो ऐं हुन ज़मीनूं आबाद कयूं त पोइ खेसि ज़मीन हुक्मराननि तरफ़ां ॾिनी वई, जंहिं ते हुन अब्दुल करीम खरल नाले ॻोठ आबाद कयो, जंहिंखे खरल आबाद बि चइजे थो। अब्दुल करीम खरल ऐं जस्टिस अब्दुल रहीम खरल ॿ भाइर हुआ। उन्हनि जी हिकु भेण अज़ीम ख़ातून बि हुई, जंहिंखे को बि औलाद न हो। नसीम खरल जे वालिद जी हिकु शादी उन जी सौट जन्नत ख़ातून सां थी, जॾहिं त उहा हुन खां 7 साल वॾी हुई ऐं पढ़ियल लिखियल ख़ातून हुई। जंहिंमां हुनखे हिकु पुटु थियो जेको ॼमंदे ई वफ़ात करे वियो, जंहिंखां पोइ को बि औलाद न थियो। उनखां पोइ पहिरीं घरवारी जी रज़ामंदी सां लाड़काणे में रहंदड़ खरल ख़ानदान मां हुन शादी कई। उन वक़्तु नसीम जे वालिद जी उमिरि 50 साल हुई ऐं हुन करम ख़ातून सां शादी कई, जंहिंजी उमिरि फ़क़्ति 13 साल हुई। हुनखे करम ख़ातून मां 8 पुट ऐं 2 धीअरूं थियूं, जिन में 2 पुट पैदा थींदे ई वफ़ात करे विया। सभ खां वॾो पुटु सलीम अहमद अक्सर बीमार रहंदो हो। हूअ पंहिंजी बीमारी जे करे 14 सालनि जी उमिरि में वफ़ात करे वियो। नसीम खरल 2 नंबर ते हो, 3 नंबर ते रशीद खरल, 4 नंबर ते तस्नीम, 5 नंबर ते डॉक्टर सलीम,
तस्नीम ऐं सलीम जे विच में हिकु भेण अज़ीम फ़ातिमा, नईम खरल 6 नंबर ते ऐं आख़िरी भेण अज़ीज़ फ़ातिमा हुई। वॾे भाउ सलीम अहमद ऐं नसीम में 1 साल जो फ़र्क़ु हो। इन लाइ इहे ॿई भाइर पाण में गॾु गॾु रहंदा हुआ। पढ़ाई तोड़े रांदि में गॾु गॾु हुआ। संदसि वफ़ात बाद रशीद अहमद नसीम जे वेझो आयो। रशीद खरल जी वफ़ात 27 सितंबर 2013 ते थी। हूअ पहिरियां ज़िमेदारी कंदो हो, पर उन सां गॾो गॾु होम सेक्रेटरी जे उहिदे तां रिटायरमेंट बि वरिती हुआईं। उन खां पोइ भाउ तस्नीम अहमद इंटरनेशनल रिलेशन में मास्टर जी डिग्री बावजूदि ज़िमेदारी खे तरजीह ॾिनी ऐं हूअ अॼु बि ज़िमेदारी करे थो। उन खां पोइ सलीम जो नालो अचे थो, जेको सभ खां वॾे भाउ जे करे रखियो वियो हो। डॉक्टर सलीम हिते तालीम हासिल कई। वधीक तालीम हासिल करण खां पोइ कराची जी जनाह इस्पताल में आला उहिदे ते फ़ाइज़ हो। 30 दिसंबर 2011 ते कराची जे ख़राब हालतनि जी नज़र थी क़त्ल थी वियो। नईम अहमद खरल पढ़ाई मुकमल करण खां पोइ ज़िमेदारी करे पियो ऐं सियासत में बि हिसो वठे पियो, जॾहिं त संदन भेण एजुकेशन डिपार्टमेंट में आला उहिदे ते फ़ाइज़ आहे। नसीम खरल जी वॾी अमड़ जो इंतकाल 1970 में थियो ऐं नसीम जी पंहिंजी वालदा 1999 में वफ़ात करे वई। नसीम खरल पंहिंजे ॻोठ में पंहिंजे वालिद जे क़ाइमु कयल स्कूल मां इब्तिदाई तालीम हासिल कई। 1949 में खेसि 6 क्लास में खैरपुर जे नाज़ हाई स्कूल में दाख़िल कराए वियो। खैरपुर में हुन पंहिंजे चाचे जस्टिस अब्दुर्रहीम जी निगरानी में तालीम हासिल कई। 1955 में वन यूनिट जे करे खैरपुर रियासत जो बि सूबनि रियासत जी वजूद ख़तम थी वियो। उनखे खैरपुर मां मुंतक़िल करे कराची में सेशन जज मुक़ररु कयो वियो। उन ज़माने में नसीम अहमद खरल खैरपुर मां पंहिंजी तालीम मुकमल करे 1955 में 1955 में सिंध मुस्लिम कॉलेज में दाख़िला वरिती। उन वक़्तु कॉलेज पंहिंजे उरूज ते हो। उन वक़्तु कॉलेज जो प्रिंसिपाल ग़ुलाम मुस्तफ़ा शाह हो, जो न सिर्फ़ु शागिर्दनि सां प्यार कंदो हो बल्कि उन्हनि ते नज़र बि रखंदो हो। नसीम खरल उन कॉलेज मां इंटर ऐं BA जी डिग्री हासिल कई। उन BA जी डिग्री 1958 ऐं 1959 में हासिल कई। उन ज़माने में संसि वालिद बीमार हो। हुन चाहियो थे त पंहिंजी ज़िंदगी में नसीम जो निकाह कराए वञा। 24 सितंबर 1959 में नसीम अहमद खरल जी शादी संसि सौट अनीस फ़ातिमा सां कराए वई। इहो बि कुदरत जो अजीब लकाउ आहे जो ॿिए ॾींहुं फजर जे वक़्तु उन जे वालिद जो इंतकाल थी वियो, जंहिंखां पोइ समूरियूं ज़िम्मेवारियूं नसीम ते अची वियूं, छो त ॿिया भाइर हुन खां नंढा हुया। उन जे करे पंहिंजी तालीम खे छॾिणो पियो, पर वरी बि हुन तालीम खे जारी रखण जी कोशिशि कई। नसीम खरल खे नंढी उमिरि में ज़िमेदारी संभालणी पई, जंहिंजे करे भर पासे जा ज़िमेदार बि खेसि तंग कंदा रहिया ऐं हूअ ज़मीन ते कब्ज़े जी कोशिशि कंदा हुआ, जंहिंजे करे नसीम खे कानून जी मदद वठण लाइ
1973 में ला कॉलेज खैरपुर मां LLB जी तालीम हासिल कई, जंहिं वक़्तु हुन जी उमिरि 34 साल हुई। नसीम खरल खे 5 धीअरूं ऐं 1 पुट जो औलाद आहे। पहिरीं धीअ फरियाल तारिक, ॿी धीअ ज़फ़रीन, 3 धीअ शारमीन ऐं 5 नंबर ते मारिया, 6 नंबर ते पुटु फैसल दारा शिको। उन खां पोइ धीअ समन आहे। नसीम खरल खे जेतिरी बि ख़ुदा मोहलत ॾिनी, हुन पंहिंजे औलाद, भेणनि ऐं भाइरनि खे तालीम ॾियारण में का बि कसर न छॾी। जंहिं उमिरि में ॿारनि खे रांदीका ॾेई बहलायो वेंदो आहे, उन उमिरि में हुन ॿारनि खे रांदीका त ॾिना, पर गॾु गॾु किताबूं बि ॾिनियूं। उन्हनि में अदब जी दिलचस्पी बि पैदा कई। नसीम जी वॾियूं 2 धीअरूं मुख़्तलिफ़ रिसालनि में लिखंदियूं हुयूं, जॾहिं त 2 धीअरूं तालीम वारे शोबे सां सलाड़ियल आहिनि। पुटु फैसल दारा शकोह बि मज़मून लिखंदो रहियो आहे ऐं हूअ PIA में सुठे उहिदे ते आहे। नसीम अहमद खरल जी घरवारी अनीस फातिमा अञा बि हयात आहे। ख़ुदा खेसि सिहत ऐं तंदुरुस्ती अता करे। पंहिंजनि कहाणियुनि में ज़िंदगी जी हक़ीक़त बयानु कंदड़ नसीम खरल तालीम हासिल करण लाइ जॾहिं कराची वियो हो, त उते ई हुन लिखण जी शुरूआति कई हुई। सिंध मुस्लिम कॉलेज में संस दोस्त ख़्वाजा सलीम ऐं जमाल रिंद हुआ। टिनी दोस्तनि खे लिखण जो शौक़ु हो। हीअ 1955 ऐं 1956 जो ज़मानो आहे। कॉलेज जे सिंधी शोबे में अयाज़ कादरी लेक्चरार बणिजी आयो ऐं हुन टिनी खे लिखण लाइ उत्साहियो। जॾहिं त नसीम खरल कॉलेज मैगज़ीन जे सिंधी शोबे जो एडिटर बि हो। उन जे कोशिशनि सां रिसाले जो सिंधी हिसो मज़बूत खां मज़बूत थियण लॻो। पहिरियों भेरो नसीम खरल जो अफ़सानो महिमान 1956 में नई ज़िंदगी में शाया थियो हो। उन खां पोइ तारक अशरफ सोहणी जे नाले सां जॾहिं रिसालो शाया कयो, त नसीम खरल उन में बि लिखणु शुरू कयो। 1966 में उन रिसाले में नसीम खरल जी कहाणी काफ़र शाया थी, त हुन वॾी मञता माणी। नाम्यारो अफ़साना निगार अहमद नदीम कासमी लिखे थो त काश मां कुझु न लिखा हा, सिर्फ़ु कहाणी काफ़र लिखा हा। जॾहिं त नसीम खरल जो पहिरियों कहाणी जो किताब शबनम शबनम कंवल कंवल 1978 में शाया थियो। उन खां पोइ 1980 में चोटीहों दर पिणु शाया थियो। 1984 में डमी नाले सां किताब मार्केट में आयो। नसीम खरल खे 14 जुलाई 1978 ते संस ज़मीन ते ई गोली हणी शहीद कयो वियो। हू पाण त शहीद थी वियो, पर संस कहाणियूं अॼु बि अहम हैसियत रखनि थियूं सिंधी अदब में। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं असीं प्रोग्राम पेश कयूं पिया ख़बरनि जी दुनिया। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी नशरियात 24 कलाक नशर थींदी रहे थी, जंहिंमें अमीं ॿुधी सघंदा आहियो ख़ूबसूरत गुलाबनि जहिड़ा गीत, उन सां गॾोगॾु सोचनि जी सुरहान जहिड़ा मुनफ़रद प्रोग्राम। उन सां गॾोगॾु असां अव्हांखे ॿुधाईंदा आहियूं क़ौमी गीत ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि बाबति रिपोर्टूं ऐं हा ख़बरनि जी ही दुनिया, जंहिंमें सिंध जे हालतनि उन सां गॾोगॾु दुनिया जे वाक़िअनि जूं ख़बरूं बि शामिल हूंदियूं आहिनि। असांजा प्रोग्राम अव्हीं यूट्यूब ते बि ॿुधी सघो था। यूट्यूब ते ॿुधण जे लाइ हींअर ई सर्च कयो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ऐं हाणे
प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में तारीख़ जा वर्क भरायूं था ऐं तारीख़ जे वर्कनि मां हिकु लिखणी जेका असां सिंधियाना इंसाइक्लोपीडिया मां चूंड कई आहे, जंहिंजो उनवान आहे सिंध जे तख़्तगाहनि जी तारीख़। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में अॻु में कुझु हिसा में ॿुधी चुका आहियो, वधीक अव्हां लाइ तारीख़ जा वर्क पेश करियूं था। 1783 ईस्वी में कलवड़नि जे आख़िरी हुक्मरान मियाँ अब्दुल नबी ऐं टालपुरनि जे सरदार मीर फ़तह अली ख़ान जे विच में हालाणी जी जंग लॻी, जंहिंमें कलवड़नि जी 80 सालनि जी हुकूमत जी पुॼाणी थी। मीर फ़तह अली ख़ान सिंध खे 7 हिसनि में विरहाए 4 हिसा पंहिंजे ऐं पंहिंजनि भाइरनि लाइ रखिया ऐं 2 हिसा मीर सोराब ख़ान खे ॾिना ऐं हिकु हिसो मीर ठारे ख़ान खे ॾिनो। मीर ठारे ख़ान हुकूमत हासिल करण खां पोइ पहिरीं शाह बंदर ऐं पोइ बदीन वेझो केटी में पंहिंजो तख़्तगाह ठाहिरायो। जॾहिं मीर अली मुराद ख़ान हितां जो गवर्नर थियो त हाणोके मीरपुर ख़ास वारे हंध ते क़िलो ठाहिरायईं ऐं पोइ बंगलो ऐं माड़ियूं तमीर करायईं ऐं 1829 ईस्वी में मीर अली मुराद ख़ान हिते हुकूमत जो तख़्तगाह बणायो। उनखां पोइ हीउ शहर माणकाणे टालपुरनि जो तख़्तगाह थी रहियो। शाह बंदर इलाइक़े जो अधु हितां जी हुकूमत खे मिलियल हो। मोरे जो शहर दरिया ताईं ऐं सेवण जो उत्तर ओलह वारो इलाइक़ो मीरपुर ख़ास जी हुकूमत में हो। मीरपुर ख़ास जो आख़िरी हुक्मरान मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर हो। अंग्रेज़ जर्नेलनि ऐं मोरखनि खेसि शेर सिंध जे लक़ब सां यादि कयो आहे। संसद ॾींहनि में मीरपुर ख़ास वॾी तरक़ी कई। अंग्रेज़नि जे दौर में हीउ शहर 515 चौरस मीलनि ते फैलियल हो। हिन शहर खे ज़िले जो हेडक्वार्टर बणाए अवाम ते ख़ासि नज़र रखी वई। डिप्टी कलेक्टर जो बंगलो ऐं ॿियूं सरकारी ऑफिसूं ठाहिरायो वियूं। अंग्रेज़ सरकार हिते रेलवे स्टेशन क़ाइमु कई ऐं वॾी सब्ज़ी मार्केट खवा वॾी बाज़ार ठाहिराई। अहिड़ी तरह मीरपुर ख़ास जो शहर ठहियो जेको कंहिं दौर में माणकाई सरकार जे गादी जो हंधु हो। नीरू कोट सिंध जो तमामु पुराणो शहर ऐं तख़्तगाह रहियो आहे। क़दीम ज़माने में हिन शहर खे पटियाला सॾींदा हुआ। सिकंदर मक़दूनी जी आमद वक़्तु हीउ हिकु मशहूरु बंदरगाह हो ऐं समुंड खां 113 मील परे हो। उन वक़्तु हितां जो राजा मोक्सेस हो। सिकंदर उन ते कब्ज़ो करे पंहिंजे हिकु सरदार नेरकोस खे जहाज़नि जो दस्तो ॾेई अरबी समुंड रस्ते ईरानी नार ॾांहुं मोकिलियो। बतलीमोस लिखे थो त पटाला या पटियाला जो शहर सिंधु नदी जी डेल्टा जे मुंड वटि दरिया जे उभरंदे छोड़ ऐं ओस्ताना शहर खां हिकु जेतिरे पंध ते आबाद हो। चीनी स्याह हेवन सांग 642 ईस्वी में जॾहिं सिंध में आयो तॾहिं हूअ हिन शहर में बि आयो हो। हूअ लिखे थो त हीउ शहर जंहिं टुकरी ते ॿधल हो उन जी एराज़ी 3.5 चौरस मील हुई। उन मां ज़ाहिर आहे त हीउ शहर सिंध जो आगाटो तारीख़ी शहर हो ऐं उन ज़माने में सिंध जो तख़्तगाह हो। हिन शहर ते नीरू कोट जो नालो तॾहिं पियो जॾहिं उन शहर जी टुकरी ते चचनामे मुताबिक़ नीरू सकरे नाले हिकु राजा क़िलो ठाहिरायो ऐं उन खां पोइ तारीख़ में हीउ शहर नीरून कोट जे क़िले जे नाले सां मशहूरु थियो। नीरून जो क़िलो ऐं शहर 6हीं सदी ईस्वी धारे राय घराणे जी हुकूमत में पंहिंजी आज़ादी ख़ुदि मुख़्तियारी खसाए ब्रह्मणाबाद जे गवर्नर जे कब्ज़े हेठि आयो। उन खां पोइ जॾहिं सिंध में ब्रह्मण घराणे जी हुकूमत क़ाइमु थी तॾहिं हीउ क़िलो राजा चच राजा ॾाहिर ऐं उन जे पुटु जयसीना जे हथ हेठि रहियो ऐं हू हिते अची रहंदा हुआ। जयसीना जे ज़माने में नीरू जो शहर फ़ौजी लिहाज़ खां मज़बूत जेतोणीकि मर्कज़ जी गादी जो हंधु अलोर हो। सिंध जी फ़ौज में हितां जे रहवासियुनि जो तमामु घणो तइदादु हूंदो हो। बलाज़री लिखे थो त नीरू कोट अरबन जी काह वक़्तु सिंध जो हिकु मशहूरु शहर हो ऐं उन जो गवर्नर राजा ॾाहिर पारां हिकु ॿुध शमनी मुक़ररु थियल हो। अरबन नीरू कोट ते हमिलो करे फ़तह न कयो हो पर सुलह सफ़ाई सां हीउ शहर संदन कब्ज़े में आयो।
इज़ ख़तरी लिखे थो त नीरू जो शहर दीबल ऐं मनसूरा जे विच में अधु रस्ते ते आहे। इब्न होकल जे बयान मूजिबि सिंध में अरबनि जूं बैठकूं मनसूरा, मुल्तान, दीबल ऐं नीरू कोट में हुयूं ऐं उते जामा मस्जिदूं बि ठहियल हुयूं। नीरू कोट बाबति हिकु अरब मोरख अबू अब्दुल्लाह मुहम्मद अल इदरीसी लिखे थो त नीरू कोट जो शहर मेहरान जे कप ते आहे ऐं दीबल खां 3 ॾींहंनि जे पंध ते आहे। हीउ शहर मनसूरा ऐं दीबल जे विच में आहे। जो दीबल खां मनसूरा ॾांहुं वेंदे माण्हू दरिया हिते उकरंदा आहिनि। शहर जेतोणीकि नंढो आहे पर ॾाढो ॻुतियलु आहे। माण्हू मंझसि घणा आहिनि पर सुखिया सतापा आहिनि। वण टिण मंझसि घटि आहिनि पर संसि क़िलो मज़बूत आहे। सिंध में जॾहिं कलहुड़नि जो राज शुरू थियो तॾहिं मियां ग़ुलाम शाह नीरू कोट में नई क़िले ठाहिराइण जी अहमियत खे महसूसु कयो हो। तोहफ़तुल कराम में मीर अली शेर कानह लिखे थो त ज़ुल्क़दम महीने 1182 हिजरी 1768 ईस्वी में नीरू कोट जे सरज़मीन ते जेको हिकु मज़बूत जबल आहे उन ते तख़्तगाह बणाइण जी तजवीज़ थी चुकी हुई। मियां ग़ुलाम शाह कलहुड़े पंहिंजे ख़ासि रहण लाइ हिन जाइ ते हिकु मज़बूत क़िले ऐं शानदार शहर जो बुनियादु रखियो। नई क़िले ऐं शहर जो नालो हैदराबाद रखियो वियो। अहिड़ी तरह पटियाला मां नीरू कोट ऐं नीरू कोट मां हैदराबाद थियो। हीउ शहर तारीख़ जे मुख़्तलिफ़ दौरनि में सिंध जो बंदरगाह ऐं तख़्तगाह थींदो रहियो। ऐं हाणे प्रोग्राम में शामिलु करियूं था अज़ीम हस्तियुनि जा कौल। जी हा, सैयद सबूतुल्लाह शाह शहीद सूर्या बादशाह जा कौल। शहादत असांजो ताज आहे। अॻिते वधी उनखे पाइण इबादत आहे। क़ैद जा बंद भॼो, मदद घुरंदड़ जी मदद करियो ऐं बुखायल खे खारायो। दुश्मन खे फ़ुर्सत न ॾिजे। जेतिरो थी सघे ओतिरो जल्द खपाइजिसि। दुश्मन खां वेर ज़रूरु वठिजे त जीअं ॿीहर कंहिंखे ज़रूरत न थिए। जेको बि अव्हां मां राय ॾियाच बणिजे उहो पंहिंजो सिर हथनि सां कपे थाल में रखे असांखे ॾियण लाइ तयारु थिए। आज़ादी कॾहिं बि ख़ैरात में न मिलंदी आहे। ग़ुलाम बणिजी जीअण खां लाश बणिजणु 1000 बार बहितरु आहे। मर्द सॼी उमिरि में हिकु दफ़ो मरंदो आहे ऐं बेइज़त ॾींहं में 10 भेरा पियो मरंदो आहे। जेकॾहिं असांजी क़िस्मत में शहादत लिखियलु हूंदी त सभु असांखे मुरकंदे मोकिलाईंदे ॾिसंदा। माफ़ीनामनि ते दस्तख़त करण वारा कॾहिं बि इनक़लाबी तहरीकूं हलाए नथा सघनि। इंसानु आज़ादु पैदा थियो आहे ऐं आज़ादी सां रहणु हुनजो जनमी हक़ु आहे। उहो हक़ु हुनजो ख़तरनि सां ईअं ॻंढियलु आहे जीअं रगनि में रतु, फिफड़नि में साह ऐं दिमाग़ में होश हूंदो आहे। क़ौम ऐं देश जे दुश्मन ख़िलाफ़ जिहाद करणु ऐं इबादत आहे। अंग्रेज़ी हाकमनि ख़िलाफ़ वतन या कफ़न, आज़ादी या मौत जो नज़रियो नज़र में रखी दुश्मन सां मर्द थी मुक़ाबिलो कजे। कूड़ ॻाल्हाईंदड़ हमेशह ख़्वार रहंदो ऐं सच ॻाल्हाईंदड़ सदाईं सुरख़रू रहंदो। बहादुर इंसानु उहो आहे जेको पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल करे ग़लति कमनि खां पासो कयो, छो त ग़लति कमनि में भलाई न आहे। ज़ालिम हुकुमरान ॾाढो कॾहिं बि न झुको। हिरस ऐं लालच न करियो। मर्द जो कमु आहे त लालच खां परे रहे, सादगी सां ज़िंदगी गुज़ारियो ऐं पाड़ेसिरियुनि सां सुठो वर्ताव करियो। कॾहिं बि सच न ॻाल्हाइनि ऐं सच ॻाल्हाईंदड़ मथां कावड़ न करियो। इल्मु पिरायो ऐं बाइज़त ज़िंदगी गुज़ारियो। ग़रीबनि ते रहम करणु सुठी ॻाल्हि आहे। हज़ारे सालनि जी इबादत हिकु गुनाह जे मुक़ाबले में घटि आहे। मतिलबु त गुनाहनि खां परे भॼो ऐं गुनाहनि खां नफ़रत करियो। मौलाना अब्दुल कलाम आज़ाद फ़रमाए थो, ज़िंदगी न भड़को खाइण जो नालो आहे, न विसामी वञण जो। ज़िंदगी नालो आहे दुखियल रहण जो। दुनिया जा सभई मज़हब हक़ ते आहिनि, पर मज़हबनि जा पैरोकार हक़ खां फिरी विया आहिनि। जेकॾहिं क़ैदियुनि खे पंहिंजे वोट सां पंहिंजो जेलर चूंडजण जो हक़ मिली वञे त उन सां उहे आज़ादु न थी वेंदा।
इंसान जी बदअमली जे करे तालीम जी हक़ीक़त खां इनकार नथो करे सघिजे। आज़ादी जो ॿिज तेसिताईं अंगूरजी नथो सघे जेसिताईं ज़ुल्म जे पाणी सां उन जी आबियारी न थिए। जॾहिं बि इंसाफ़ ऐं नाइंसाफ़ी जे विच में मुक़ाबिलो थींदो त आख़िरी फतह इंसाफ़ जे हिसे में ईंदी। दुनिया उमेदनि ऐं आरज़ूअनि जी न पर हक़ीक़तनि ऐं नतीजनि जी जाइ आहे। दुनिया में हर फ़िक्र ऐं हर अमल लाइ ॿई रस्ता आहिनि। हिकिड़ो रस्तो उमेद जो ऐं ॿियो नाउमेदी जो। कानून बिल्कुलु बेकार आहे जेकॾहिं काई नाफ़िज़ करण वारी ताक़त कान्हे। जाहिलत जो ॿियो नालो तफ़रक़ो आहे। आज़ादी जे ज़ालिमनि लाइ पहिरीं मंज़िल ज़िंदान ऐं क़ैद जी आहे। तव्हांजे अॻियां हिमत जी घटिताई जो नालो तक़दीर आहे। खंजर लोह जे ॿिनि पासनि वारी तलवार खां वधीक ख़तरनाक आहे। अध खां वधीक वाइदा अमूमन नाक़ाबिले एतमाद हूंदा आहिनि। हर इंसान हुअण जे नाते इंसान आहे, तोड़ जो उहो मथे ते ताज ऐं हथ में हुकूमत जी छाप रखंदो हुजे। इन्ही ते प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए। सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।